चाची तोखे को बि कमु हुजे न नंढड़े ॿार सां न्यापो करे छॾिजां, मां पहुची वेंदमि। न मां तोते बार न आहे, क़िस्मत में जेके ॾुख सूर लिखियल आहिनि न कंहिंजी बि हमदर्दीअ सां नथा टरी सघनि। चाची घड़ी खन जे लाइ तव्हांजी दिलि खे दिलासो त ॾी वेंदसि न। अम्मा जेकॾहिं न इहा ख़बर तुंहिंजे पीउ खे पइजी वई असांजे मथां त ॿीणो आज़ाब शुरू कंदो। चाचा मां बाबा खे हिन घर में पेर रखण बि कान ॾींदसि। अम्मा तूं असांजे करे पंहिंजे माइटनि सां जहिड़ो न कजांइ, छो जो सुख असांजी ज़िंदगीअ में हाणे अचणा ई न आहिनि। ये ॾुख ऐं सूर असांजी ज़िंदगीअ जो हिसो बणिजी विया आहिनि। चाची मां हाणे हलां थी, सुभाणे मां वरी ईंदसि। पारस खे वठी वञ, हिनखे पंहिंजे घर छॾे पोइ तूं हली वञजांइ। न मां हिते आहियां। अम्मा ज़िद न कर, मां लाइ तो घर वेंदीअ त तोखे मोकल बि मिलंदी, न तो क़ैद करे तोखे घर में विहारे छॾींदा पुट। हा पारस चाचो सही तो चवे, जेकॾहिं तोखे मोकल घुर्जे थी त पोइ हिते अजाए वेही न रहो। अच त हलूं था, सुभाणे मां चकर ॾींदसि त पोइ तोखे बि साण वठी ईंदसि। वञ अम्मा वञ, ॾाही थी, ज़िद न कर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।